अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मुखालिफ़ धुर जी पार्टियुनि वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट खे रद्द करे छॾियो। हुकूमत खे टफ स्टैम्प ॾियण जो ऐलान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जो वज़ीर आज़म रहणु मईशत ऐं अवाम जी सिहत लाइ ख़तरो आहे। वबा जो मुक़ाबिलो करण लाइ तहरीक इंसाफ़ में क़यादत मौजूदु नाहे। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान क़ौम ते बोझ बणिजी वियो आहे। हुकूमत जे अंजाम जो वक़्तु पहुची वियो आहे। हुकूमत जी तब्दीली लाइ हर आइनी रस्तो इख़्तियार कयो वेंदो। JUI अकरम दुरानी चयो आहे त गॾियल कोशिशूं करे ज़ालिम हुकूमत मां छुटकारो हासिल करणो आहे। सिंध में कोरोना वधीक 26 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए छॾियूं। वायरस विघे फोत थी वियलनि जो अंगु वधी 1269 थी वियो। 2179 नवां केस बि ज़ाहिर। मरीज़नि जो अंगु 80,446 थी वियो। कराची में 1406, सखर 86, हैदराबाद 54, घोटकी 40, खैरपुर में 38 केस ज़ाहिर। जामशुरू में 26, में बरखास्त 22, ठटो 19, लाड़काने में 17 नवां केस रिपोर्ट। सांगड़ में 14, शिकारपुरी, नौशरो फिरोज ऐं मतियारी में 12, शहीद बेनज़ीराबाद में 9, अमरकोट में 8 केस ज़ाहिर। जादू में 7, टंडोल हयात 3, बदी ने कंबर में वधीक 2 माण्हुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त MQM पेट्रोल अघनि ते रुगो मज़म्मत करे जान नथी छॾाए सघे। छा MQM हिन मामले ते हुकूमत खां धार नथी थी सघे? MQM ते ॾिठो मयार न हलंदो। मुतहदा वफ़ाक़ी हुकूमत ते वॾे सुकून सां वेठी आहे। PP जे दौर में MQM 4 भेरा इतिहाद छॾण जी धमकी ॾिनी हुई। वफ़ाक़ी हुकूमत खंड कमीशन जी रिपोर्ट ते अमल दरामद रोकण वारो हुकुम सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। घरू वज़ारत तरफ़ां सिंध हाई कोर्ट जो हुकुम कालअदम करार ॾियण जी अपील। दरख़्वास्त में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ श्री गवर्नर खे रिलीफ ॾिनो। हुकुमनामे में इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जो बि को ज़िक्र नाहे। सिंध में मक़ामी सतह ते कोरोना जा केस साम्हूं अचण बाद सिलसिलो जारी। मिपोखास में कोरोना वायरस जा वधीक 23 नवां केस साम्हूं अची विया। कंदकोट में वधीक 9 ॼणनि जी कोरोना वायरस टेस्ट जी रिपोर्ट पॉजिटिव अची वई। मटियारी में कोरोना वायरस जा वधीक 8 ऐं सेवन में 10 केस ज़ाहिर। कंबर में वधीक 2 ॼणनि ऐं रतोदिरो में 1 ॼणे खे वायरस ज़ाहिर। हैदराबाद में जामशुरू रोड ते बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर। माउ ऐं धीउ फोत। फोतियुनि में 30 वरनि जी परवीन ऐं संदसि 2 वरनि जी धीउ ज़ोया शामिल। सखर में सिटी बाईपास वटि तेज़ रफ़्तार कार जो बीठल ट्रक खे टक्कर। 2 ॼणा फोत। फोतियुनि में इमरान रिंद रहमतुल्लाह खोसो शामिल। Thank you for calling PTCL. PTCL हेल्पलाइन के हर कलवायु। उर्दू के लिए 1 दबाएं। For English dial 2। पुख्तो दपारा 3 दबाव के। PTCL इंतजामिया जो सिंधी ॿोली सां तासुबाणो रवैयो। IT वारे वज़ीर जे हुकुम बावजूद बि सिंध जे गादी वारे शहर कराची में PTCL हेल्पलाइन ते सिंधी ॿोली बहाल न कई। PTCL हेल्पलाइन ते सिंधी जी जॻह ते पछतो ॿोली बरक़रार। PTCL इंतजामिया जे तासुबाणे रवैये ते सिंध जे सुञाणधुरनि जा सख़्त ख़दशा। सुञाणधुरनि जो चवणु आहे त हेल्पलाइन ते फौरी तौर सिंधी ॿोली बहाल कई वञे।